सलातो वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। सय्यिदना व सनदना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना। महबूबना व मतलूबना मक़सूदना व मौजूदना व मावाना व मलाज़ना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द रदियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनका तहता शजरा इन्नल्लाह व मलाइकतहु यसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व हबीबिना व तबीबिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। जेडो तुझो नाम लबा जबी ओली मंगा रीत भेरी छुड़िए तू छपर तू छाव को जाड़ो कहाँ तो के मालूम सबकी जे की मंज जहान से तारी तगन तुझे लुत्फ साण लतीफ चई तो दर कमी कान अदले पुजान आओ फेरो कर को फजल जो सागड़ जे मुँह सरतियूं आओ ॾिसो सभोई सुख थी सुहे कान का वर पासो ॾेई मुँह खां अॻे अंगड़ो सभु घड़ा खणी ए बुलबुलाने गुंचई गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी। बुलंदा वा सदरुद पाक सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह। इश्क़ मोहब्बत सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व सहाबिका या रहमतल लिल आलमीन। अल्लाह ताला जल्ल शानहू वहदहू ला शरीक रब्बु मालिको खालिको करीम रहीम सताल उयूब गफ़ार ज़ुनूब लम यलिद व लम यूलद रब करीम जी ज़ाते पाक जी असा ऐं तव्हां सभिनी ते किरोड़ा एहसान फरमाए। सय्यदुल मुरसलीन खातमुन नबीयीन सय्यदो अरब वल अजम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सरवरी असफिया सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती बढ़ाए। खुश नसीब आयो जो रब करीम असा ऐं तव्हां सभिनी खे दरगाह आलिया हुसैनाबाद शरीफ जी हाज़री नसीब कई आहे। शाल रब करीम दिलबर हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके असाए तव्हांजी जिंदगी
आखिरी लम्हन ताईं दरगाह हुसैनाबाद में हाज़री नसीब थींदी रहे। हथ मथे खणी आमीन चओ। इन घराने जी हाज़री मामूली नाहे। सब कंहिंखे नसीब न थींदी आहे। नसीब बि भागन वारन खे थींदी आहे। ऐं करम मेहरबानी बि उन्हनि सां थींदी आहे जंहिंजी दिल हिन हुसैनाबाद सां दिल सां लॻल हूंदी आहे। हे असांजे तव्हांजूं दिलियूं, असांजे तव्हांजा नाता, असांजे तव्हांजा सिलसिला सभु मुर्शिद हादी कढे वियो आहे। हक़ीक़त इहा आहे त ही ॻांढा टुटण जा न आहिनि। आउं त ईअं चवंदुसि त दुनिया जी कंहिं ताक़त आहे ई कान जेको ही कुंडो जेको हुसैनी असां तव्हांजे दिलि में मुर्शिद करीम हीअं ॻंढे विया आहिनि टुटंदो ई न। इंशाअल्लाह ताला हिते बि क़ब्र में बि हशर में बि संदसि जे ग़ुलामी में हूंदासीं। हथ मथे खणी आमीन चओ। इस्लामी नूरानी तारीख़ जे वर्कन खे अवां मुताइलो कंदा त ही ॾिहाड़ा हज़रत सैयदना खलीफतुल मुस्लिमीन अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ियल्लाहु तआला अन्हु जे शहादत जा ॾिहाड़ा। आदम अलैहिस्सलाम खां वठी महबूब जे ज़ात ताईं इहो शरफ उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु खे मिलला जो छंदस जे घर में नबियुनि जे सरदार जूं बन्याणियूं हुयूं जंहिंजो लक़ब ज़ुन्नूरैन हुयो। ऐं महबूब फरमायो त कुल्लु नबिय्यिन रफ़ीक़ुन फिल जन्नह उस्मान। जन्नत में हर नबी सां पंहिंजो रफ़ीक गॾु हूंदो, दोस्त गॾु हूंदो। ऐं मां महबूब जो रफ़ीक हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन हूंदा। चओ सुभान अल्लाह। आवाज़ न आयो ॾाढा चओ सुभान अल्लाह। एतिरो त महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि मोहब्बत कंदा हा। रवायत बड़ी आयत ते चंद लफ्ज़ अर्ज़ कंदे साईं मुंहिंजा हादी तशरीफ़ फरमा छन। आऊं भी हाज़िरी ॾियण आयो आहियां, काफ़ी ॾींहं थी विया हाज़िर न थियुसि। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हिक जनाज़े में आया। तिरमिज़ी शरीफ में रवायत आहे त हुज़ूर जनाज़े में आया। जनाज़े जे मथां बीही करे पाण करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जनाज़ो न पढ़ियो, मोटी सहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असां ज़िंदगी में कॾहिं न ॾिठो आहे जो तव्हां जनाज़े में अचो ऐं जनाज़ो न पढ़ो। तॾहिं त ईअं फरमाईंदा हुयो त कंहिंजो जनाज़ो अचे त मूंखे जल्दी में ॿुधाइजो तां हुन में शरीक थियां। अॼु जनाज़े ते आया हो, जनाज़े जे मथां बीठा हो ऐं जनाज़ो ॾिसी करे अवां मोटिया हो, जनाज़ो तव्हां नथा पढ़ो। सबब छा आहे? मदीने जे सरकार सल्लल्लाहु तआला वसल्लम फरमायो थे जेको मैयत आहे इहो मुंहिंजो उस्मान गनी सां बुग़्ज़ रखंदो आहे, मां मुहम्मद जनाज़ो न पढ़ंदोमांसि। हे जनाज़े वारो ॾिसो मुंहिंजे हबीब जो इल्म मरी वियो उन जिंदगी जो हवालो रसूल ॾियनि था। हे मुझे उस्मान गनी सां बुग़्ज़ रखंदो आहे, मां मुस्तफ़ा हिन जो जनाज़ो न पढ़ंदुसि, पर अल्लाह बि हिन खे पसंदि नथो करे, माना अल्लाह बि हिन सां नाराज़ आहे। मां मुस्तफ़ा उस्मान गनी जो दुश्मन जो जनाज़ो न पढ़ंदुसि।
अदा उस्मान गनी रसूलुल्लाह जे पुफीअ जी औलाद मां पुफीअ जी पुफाट जो पुट्रा उस्मान गनी रसूलुल्लाह जे रिश्ते में अवां त इहो ॿुधो हूंदो अवां जे इल्म में मुंहिंजो गुमान चङो आहे त न्याणो हो सिर्फ़ न्याणो न हो हुज़ूर जे पुफी जी औलाद हो ऐं पुफाट जो पुटु हो पुफी बि उहा जेके हज़रत सोणे अब्दुल्लाह सां गॾिजाई उन्हीं पुफीअ जी औलाद हो मौलाए कायनात अली मुर्तज़ा चाचे जी औलाद आहे उस्मान गनी पुफी जी औलाद अल्लाह ताला फरमायो त लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिउनका तहता शजरा अलबत्ता तहक़ीक़ मां अल्लाह उन तुंहिंजे ग़ुलामनि सां राज़ी आहियां जे वण जे हेठां तुंहिंजी बैअत कई आहे मदीनतुल मुनव्वरा में सोणे नबी प्यारे नबी आका नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सहाबन सां कचहरी करे फरमायो त सहाबो मूं ख्वाब लथो आहे निंड में पियो ॾिसां त मके पाक विया आवाज़ नथो मके पाक विया साहबा किराम उमरो अदा कयो आहे किने मथो कुड़ायो आहे किने मथो कतरायो आहे साहबन किरामन सां रसूलुल्लाह ख्वाब जो ज़िक्र कयो आहे सहाबा जे दिल में खुशी पैदा थी वई आहे त सोना हबीब तुंहिंजो ख्वाब सचो आहे हाणे तारी कयो त मके पाक उमरे जे लाइ हलियूं हुज़ूर तयार थियो आहे 1400 असहाबी नबी सां गॾु मके पाक रवाना थिया आवाज़ नथो अचे अल्लाह अल्लाह सहाबा किराम हुज़ूर सल्लल्लाहु तआला सम्झे गुलामी में अॼु उमरे ते पिया वञनि इनखे चइबा उम्र कुबरा वॾो उम्र अल्लाह अल्लाह मदीने जो ताजदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मक्के रवाना थिया जॾहिं मक्के पाक जे क़रीब आया त मक्के जे काफ़िरनि खे ख़बर पई आहे त रसूलुल्लाह अचे थो पंहिंजे ग़ुलामनि सां गॾु उन्हनि वठी इहो ख़्यालु कयो त जंग कंदो झेड़ो कंदो या काबतुल्लाह सां खां वठंदो इहा ॻाल्हि मके में मशहूर थी वई आहे हुननि जंग जी तयारी कई आहे सुलह हुदैबा जे मैदान ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सहाबा खे फरमायो त सहाबो खीमा इते खोड़ियो सहाबा उते तरसिया आहिनि मुंहिंजे हबीब पंहिंजे सहाबा सां मशवरो कयो आहे त हाणे केरु मके पाक वञे काफ़िरनि खे वञी ॿुधाए त असां जंग जे लाइ नथा अचूं जिहाद जे लाइ नथा अचूं असां सर्ब काबतुल्लाह में अचे उमरो करे वापसि थींदासीं नबी जे प्यार करण वारो किन चयो सोणे उमर खे मोकिलियो अबू बकर खे मोकिलियो पर रायो इहो थियो त उस्मान गनी खे मोकिलियो छो त उस्मान गनी जा काफ़िरनि ते वॾा थोरा आहिनि वेंदो उन्हनि खे वञी चवंदो उस्मान गनी खे रसूलुल्लाह फरमायो उस्मान तोखे मां हुकुम थो कयां त मके में वञ काफ़िरनि खे वञी सम्झाए असां झेड़े लाइ न जिहाद लाइ न जंग जे लाइ न असां काबतुल्लाह जो तवाफ़ करे अमुन पैगाम खणी उमरो करे वापसि ईंदासीं पर उस्मान गनी उहे मुंहिंजा कमज़ोर गुलाम जेके काफ़िरनि वटि कैद आहिनि उन्हनि खे बि चइजाए परेशान न थियो अन क़रीब इहो काबो मां मुहम्मद फतह कंदुसि अल्लाह अल्लाह जो उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु ये न चयो त या रसूल अल्लाह काफ़िर मता मुखे शहीद कने पर नबी जा गुलाम न ते गो तीर पर तकिया न भाले पर न खंजर पर वसा है तो एक ही चीज काली कमली वाले पर सोना हुकुम थे उस्मान गनी रवानो थियो उस्मान गनी रवानो थियो आज मक्के पाक में पहुतो काफरन सा मुलाकात कई काफरन के हाल चई जंग जे लाइ न जिहाद जे लाइ न बेहण जे लाइ न असा मुन जो पैगाम खणी महबूब इंदो सहाबा सा काबा जी अल्लाह जी ज़ियारत कंदो उमरो अदा करे वापस हलियो विंदो तवज्जो कजो अज उस्मान गनी के काफरन चयो उस्मान तू
त भली वञो थोरो तवज्जो कयो तरीक़त जा लफ़्ज़ भी पढ़ा आवाज न सोच न न आवाज न आयो तरीक़त जा लफ़्ज़ पे पढ़ा मुडे ख्याल कर मुडे उस्माने गनी तू वञ काबा सामूं थी तवाफ कर सफ़ा मरवो कर उमरो अदा कर तुझे महबूब के मोकल ना है उस्माने गनी फरमायो काफरो जे मुझो महबूब काबे में नहीं दो तो मैं उस्मान भी काबे में नहीं दो से आवाज न सोचे माने जे करे मुझो महबूब नहीं दो तो मां भी काबे में नहीं दो फकीर हो जिथे मुर्शिद हुंदो गुलाम भी उथे हुंदा गलायो न छा आवाज न सोचे उस्माने गनी असाके तरीक़त है तसफ तो सिखारे ते रसूलुल्लाह नहीं दो न काबे में विंदुस न उमरो कंदुस न सफा मरवे ते विंदुस यो सबक सो मिले त जाडे रुख मुर्शिद जो आउडे रुख मुरीद जो हुजण खपे नछा गलायो जाडे रुख मुर्शिद जो हुजे मुरीद जो ॿियो न हुजे मुर्शिद ये गिनी है जी जिनी मथे चित्र बेटाई से फरमावा तो मुर्शिद ये गिनी जे ये जिनी मथे चित्र या सब मित्र सेवा करे हिक जी भली अल्लाह वारन सा प्यार कर मोहब्बत कर नातो गंढ हां पर फरमायो त मुर्शिद ये गिनी जे ये जिनी मथे चित्र या सब मित्र सेवा कर हिक जी दिल जो दिल पर हिकड़ो घणा तान कजन दिल भी दिजे हिकड़े के तोड़े सवे सधू कन उए चिन विला चे जन जेके दर दर लाइन दोस्ती उस्माने गनी तो फरमाए त जे साईं महबूब काबे में नहीं दो न चयो जे साईं महबूब काबे में नहीं दा ओ साईं आम भी काबे में नहीं दुसे ओ उस्माने गनिया जो अकीदो इमाम मोहम्मद रज़ा साईं बयान कयो हाजियो आओ शहनशाह का रोजा देखो अरे काबा तो देख चुके हो काबे का काबा देखो उस्माने गनी के मोटण में देर थी उस्माने गनी के मोटण में देर थी के विच वारन माण्हू अचे उते सहाबन के कन में चो तो उस्माने गनी के काफरन शहीद कयो उस्माने गनी जे शहादत जो पैगाम दिन सुले हुदैबा जे मैदान ते पतो नबी जे प्यार करण वारो असा भी सगो राव थी पया तो उस ताईं मदीने मोटी न हलणो आ जेस ताईं के उस्माने गनी जो पलाद न करणो आ या गाल रसूलुल्लाह के वनी कन थे पई हुजूर फरमाओ सहाबो अचो मुजी बैयत कयो किन साहब अर्ज कयो या रसूल अल्लाह हाद उस्माने गनी जा जो काबे जी ज़ियारत भी कई हुंदई तवाफ भी कयो हुंदई सफा मरवो भी कयो हुंदई उमरो भी अदा कयो हुंदई हेरे ख्याल कर उस्माने गनी हर शय कई हुंदी मुझे मुस्तफा फरमाओ सहाबा मुखो सवा उस्मान उमरो न कंदो काबे में न विंदो न गलायो मुरीद भी आ सहाबी भी आ गलायो छन था दामाद भी आ यानी हुते सोचवे त मां तवाफ न कंदुम हिते महबूब सा फरमाए ने त जे मां न विंदुस त मुझो उस्मान भी न विंदो जो त पीर कामिल खे बि नबी खे भी पंहिंजे गुलामन जी ख़बर हुंदी आ पर सोने नबी जे सदके मुरीदन खे मुर्शिद खे बि मुरीदन जी ख़बर हुंदी आ त मुरीद ही केड़ा सच्चा मुरीद हन कूड़ा मुरीद हन हिन जी केड़ी दिल असा सा आहे केड़ी ना है पर असा जो हादी त चइयो जेड़ा हिन से मुंजा है
ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह आओ कलमो तो बड़ी गाल क्या जने दरगाह श्री हुसैनाबाद में पढ़ंदा से ए किबला साईं जे तस्वीर पाक में हुजूर में हुंदा से रात जो तहज्जुद जे टाइम में पाण फरमाइंदा वजू करण को पो तवा बाहर हलो पाण जेरी बल तहज्जुद नमाज पढ़ंदा फकीरो आओ ए समय एनी शाहिदा मुजा मुर्शिद करीम जने हथ मथे खणंदा अध किला हथ मथे खणंदा दुआ त वडी लंबी चौड़ी हुंदी पर ये लफ्ज भी फरमाइंदा त मुजा रब केड़ा भी सी मुझे कढ लगा लफ्ज़न जी वडी माना है लफ्ज़न जी वडी माना है जे कॾहिं गहराई में वञो त मुंहिंजा हादी फरमाईंदा त मुंहिंजा रब अरे मुंहिंजो महबूब थो चवे पर पुट कंहिंजे भाउ लाइ दुआ घुरे वो नेक आहे या बद आहे या गुनहगार आहे दुआ घुरे उनजी रब क़बूल कंदो अरे जंहिंजे लाइ हादी मुर्शिद कामिल दुआ घुरे ऐं लफ्ज़ छा चवंदा त केड़ा भी केड़ा भी मुझे कढ लगा केड़ा भी मुझे कढ लगा है जी भारत सब फकीरो ज़हन में रखो ही जेकी असा तो सा मेहरबानी आ असा तवा के इज्जतू भी मिलन असा तवा के मानू वडे शान शौकत जाहिर लजू था बख्शन खुदा असा तवा के कलम जो सुकून अता कयो आ खुदा असा तवा के हमेशा खुश रखयो आ रब जो कसम या न तुझी मेहनत न मुझी मेहनत न तुझा सजदा न मुझा सजदा या दुआ है त कंबर वारे सोहरे हादी जी दुआ है या कबूल थी वैया नछा गलायो या कबूल थी वैया निशानी जड़ी ता को तो पूछा जुम्मो वेझो इंदो त तड़प थींदी थव न गलायो सुनदा जुम्मो वेझो थींदो आ त तड़प थींदी थव न त वञो वञी ज़ियारत कयो के त चवंदा हुंदा साईं त रोज़े पाक में मां रब जो कसम तो खणी चवां त रोज़े पाक में जेको भी अकीदे सां दुआ घुरंदो आ कम थी इन साल रमजान मुबारक में रमजान गुजरियो न रमजान मुबारक जी 13 रात जो 12 बजे आ रोज़े पाक जे अंदर आयस रात जो अक्सर करे रात जो हाज़िरी लगंदी आ मुंजी रात जो 12 बजे आयस चाबी रोज़े जी वठी अंदरों खिड़की रही मुर्शिदन करीमन जे मज़ार जे कदमन शरीफन मा वेठुस जे करे सुभाणे को मुल्लो फतवाले त माडे मोकल आ वेठुस मज़ार जे कदमन शरीफन में अर्ज़ कयो मां किबला उमरे ते वञण जी तैयारी तो कयां उमरे ते मोकलियो ऐं पाण मेहरबानी फरमायो ऐं करम से मुझे मथा मेहरबानी छे मां एकड़ो कम अकल मानू मुझे मुर्शिद मौलवीन में सुमार कयो आ कम अकल मानू मां का लफ्ज निकरी आ रब जो कसा मिंबर ते तो चवा किबला इए पे चवा किबला आऊं त नथो दिसा तवा दिसो ता मखदूम मोहम्मद हाशिम सतवी साईं रखियो आ कब्र ते पखी वेंदो आ त कब्र वारे के आम कब्र वारे के खबर पवंदी आ यो पखी नरवा या मादिया तू त कामिलन जो सरदार आ खुदा तो के होश बनायो आ तू मुखे दिसी तो मां दंधो हा नथो दिसा मेहरबानी फरमा रब जो कसम तो खणा ऐं इए भी शय में त के बिलावत मानू मुखे मयार दन त साईं मुर्शिद करीम ज़ाहिरी में हुंदा है हर साल उम्रे ते विंदे हेल ना है मता छड़े को मुर्शिद छदे दिनुशा ए छडण वारो त आहे ही न ए छडण वारो त कोने रब जो कसम तो खणा मिंबर रसूल आओ रोजे तो दुआ घुरी सुथो पंजी महजिद शरीफ में वयस सिहरी जो टाइम थियो सिहरी कयम सिहरी जे टाइम एकड़े दोस्त मुखे फोन करे मुखे चई मुखे खत्मे जे तारीख
खपे खतमे जी तारीख खपे मां चो दिनी मास मां फिलानी तारीख तारीख ॾई के तो चवे त मौलवी साहब बुझां थो त उमरे तो वनी मां जो संभरिया पिया हो यार दी छिक थी हलिया विंदासे न च पाण तुंहिंजी हाज़िरी ॾींदासे न त मौलवी खोड़ हिन मोकिले छॾींदो मां हाणे हुन सां ॻाल्हि करे मां पूरी कई मूंखे चई उमिरि जा पैसा घणा गॾु कया थी मां चयो 50 रुपया गीदे में आहे इहो तालिबनि खे ॾींदुसि गीदे में कुझु कोन्हे गॾु ज़िंदगी में कोन कयो आहे मूंखे चई त क़िबला हाणे हीअं करे त पासियूं वास्तव कर त आउं तोखे उमिरि ते मूं दोस्त जेके रात जो मूंसां गॾु आहिनि उन्हनि खे चुम दुआ क़बूल थी वई पीर जी नज़र बची वई पीर जो करम बची वियो खुदा सुञाणे आओ पासियूं उनखे मोकिलियूं फजर निमाज़ खां बाद मोकिलियमि शाम जो फोन थो करे त सही 17 रमज़ान ते फ्लाइट चेची अकीदे जो मसलो ईमान मजबूत रखो इंशाअल्लाह मुझे हादी रहनुमा जे रोज़े पाक ते ईंदे दुआ घुरंदे रद्द न थींदई ॻाल्हाए थोरो ॻाल्हाए जंहिंसां महिरबानी थी आहे उहो सुभान अल्लाह चवे उहो सुभान अल्लाह चवे जंहिंसां करम आहे उहो सुभान अल्लाह चवे अरे विसाल खां पोइ किन खे ख्वाबनि में छा ज़ियारतूं कराइनि कंहिंखे त अचे चवनि त ही कमु कर कंहिंखे त ही न सुझनि कंहिंखे त ही न सुझनि माना रोज़े पाण पे तबलीग था वेठा अल्लाह अल्लाह महबूबन फरमायो मुर्शिद कामिल हुंदो आ मुरीद कामिल हुंदा मदीने जे साईं नबीन जो सरदार फरमाए साहब मुखो सवा ओस्माने गनी उमरो न कंदो माना मुखो सवा विंदो ई न अल्लाह अल्लाह हुजूर फरमा अचो मुझी बैयत कयो सहाबा किराम बैयत कई हिय बैयत सी सहाबा किराम अची बैयत कई इकरार जी बैयत ही त जी मां फरमाइंदस ई कंदो जे जंगा त जंगा जे सुलह आ त सुलह आ जी मां फरमाइंदस ई कंदो असहाबन सगोरन त हुई भी ईमान आणे छजो हो ए चवंदा हा त महबूब जी ज़बान मां जेको लफ्ज़ निकरे असा आमना सदकना कंदा से नबी जी प्यार करण वारो मुस्तफा जी मोहब्बत हाने जने सहाबा किराम बैयत कई हेदे मूरी ॾिसो सहाबा किराम बैयत कई हाणे बैयत सहाबा जी पूरी थी त रसूलुल्लाह हेॾे ॾिसो रसूलुल्लाह छा कयो हे खबो हथ रसूल मथे खयो हुजूर मथे खणी फरमाए त सहाबो जी आका हे हथ ओस्माने गनी जो हुजूर हिय चयो हे हथ खबो खणी फरमा हे हथ ओस्माने गनी जो हिय हथ मथे करे रसूलुल्लाह हिय सजी हथ जे मथा हथ मिलाए फरमायो सहाबो जी तवा बैयत कया ये ओस्माने गनी भी बैयत करे जो ॾाढा नथा ॻाल्हायो हथ मथे खणी सुभान अल्लाह आवाज़ न आयो इन्नल्लज़ीन युबायिउनका इन्नमा युबायिउनल्लाह महबूबा जै तुझी बैयत कया या तुझी बैयत नाए अल्लाह जी बैयत आहे आवाज़ न आयो इन्नल्लज़ीन युबायिउनका इन्नमा युबायिउनल्लाह वो जेकी तो सहाबा के बैयत कया या तुझी बैयत नाहे अल्लाह जी बैयत आहे वन नजम इदा हवा मा दल साहिबकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वही युहा हबीब तू जो फरमान मा रब जो फरमान कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी तुझी मोहब्बत नाए मा रब जी मोहब्बत वमा युतिल्लाह व रसूल जेको तुझी हिदायत कंदो आ वा मुझी हिदायत अल्लाह अल्लाह महबूब तुझी बैयत मुझी बैयत यदुल्लाह फौक ऐदीहिम जेको मथा हथ रखियो थी यो तुझो हथ नाहे मुझो हथ तुझी बैयत मुझी बैयत तुझो फरमान मुझो फरमान तुझी ताबेदारी मुझी ताबेदारी तुझो फरमान मुझो फरमान तुझो हथ मुझो हथ आए मुस्तफा तू खुदा नहीं खुदा जे करम खां जुदा नहीं आदो अहमद पाण में मनीनो भिटाई साईं आदा अहमद पाण में
विच मीम फर्क आगे मुस्तगर को आलम इन इसरार में जहान मुंझो पियो आ त छा कया हुजूर सहाबा सा बैयत कई हेडे ॾिसो कुरान तो चए यदुल्लाह फौक ऐदीहिम जेको मथो हथा इहो मां अल्लाह जो हथा रसूल तो चए खबो हथा इहो उस्मान गनी जो आवाज दे आवाज सुभान अल्लाह जो चल खबे हथो मथे खणी सुभान अल्लाह चओ केड़ा प्यारा लफ्ज है हुजूर फरमाइन था ए सजो हथ जा रब तो चए यदुल्लाह फौक ऐदीहिम इहो मुंजो हथा इहो मां अल्लाह जो हथा हुजूर तो चए खबो हथ उस्मान गनी जो हां छा तो सबक मिले रब तो चए मां महबूब को जुदा नाया महबूब तो चए मां गनी सोने का जुदा ना आवाज न थो छे हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ जुदा नाया हाने नबी जे प्यार करण वारो ओडो काफरन जो वफादायो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज कयो इन साल तवा मोटी वञो ईंदड़ साल तवा भली अचजो उमरो अचे कजो असा सा सुलह नामो कयो फरमाए साजा शर्त सुलह नामे दे शर्त इए इन सुलह नामे जा त ईंदड़ साल ताई असा जो काफर तवा दे इंदो अवा मोटाए दींदा असा जो मानू तवा दे इंदो अवा वापस कंदा तवा जो जे कने को सहाबी असा दे अचे असा जो थींदो असा वापस न कंदा से ईंदड़ साल दे कुछ भी तवा न कंदो नसी कंदा से यो सुलह नामे दे इत्तेफाक राय छियो हाने हुजूर फरमायो ऐ न अली किछे दादा या अली आवाज राय हथ मथे खणी या अली खुली चो या अली असा जा ब्या भाईर हिनन दिहाड़न में हुमे कदीर जे वाक़े ते नज़र मदर कंदा हैं ए को शक ना है असा जो अली सा प्यार आ अली असा जो मुर्शिद आ नथा कर है अली असा जो हथ मथे खण जो अली असा जो खुली जो अली असा जो मुर्शिद आ यो वाक्यो असल किया अली साईं यमन वया हा यमन हुजूर गवर्नर करे यमन मोकलियो आखिरी हज्जतुल विदा में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज्जत अचन पिया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज्जत अचन पिया अली साईं यमन में आयो जेमल मक्के पाक में मिलिया यमन जे मानन रसूलुल्लाह के शिकायतू कयूं हज अली जुल मुर्तजा शेरे खुदा जो हुजूर उनन के को भी जवाब ननो शिकायतू कयूं अली साईं जे बारे में पर हुजूर जवाब न शिकायतू छाजू माना अली साईं शरीयत में सख्ती कई नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदर अल्लाह 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 नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तहकीक नारा हैदरी जिक्र करे जो अल्लाह पीरे तरीकत रहबर शरीयत हजरत क़िबला बाबा सानी मुर्शिद करीम तशरीफ फरमान स्टेज ते हजरत क़िबला साईं साहबजादा अल्लामा सैयद सनाउल्लाह शाह बादशाह वो भी तशरीफ फरमान स्टेज ते अजीज दोस्तों वहां ज़ियारत करे रहे आयो अमा के मुबारक जन ज़ियारत जो दीदार जो अल्लाह और मुर्शिद तुझे सलाम मनता बच्चा बार घोर सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह कोटरो में जब दुआ कर ताई गया तू चुमना वेओ फकीर वे वेओ अल्लाह 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 छा घुमावा छा अल्लाह अल्लाह अल्लाह
अजीज दोस्तों हुक्म है सब वही रहो सब वही रहो अल्लाह 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 सब वही रहो अल्लाह अल्लाह अजीज दोस्तों हुक्म है मुर्शिदन करीबन जो एक नात जो उन खां पोइ इंशाअल्लाह ताला हाजी अबा उन खां पोइ क़िबला व काबा साहिबजादा अल्लामा कारी सैयद सनाउल्लाह शाह बादशाह जन जो नूरानी खिताब थींदो इंशाअल्लाह ताला रूह के राहत थी ईंदी ऐं दिल मुनवर थी पवंदी दिल ठरी पवंदी जे कॾहिं दिल ठरी त ॿेड़ी भी तरी पवंदी हर जुमे ते हज़रत क़िबला साईं साहिबजादा शेर हुसैनियत क़िबला सैयद सनाउल्लाह शाह बादशाह साईं नसरुल्लाह शाह बादशाह जन खिताब करण फरमाइंदा आहिनि हिन जुमे ते तबीयत अल्हम्दुलिल्लाह सही अथनि बाबा से फरमाइंदा तबीयत सही आहे थोरो ॿाहिर कंहिं कम सबब विया आहिनि अमा या जाए चयाई वञो मुड़ी न माखण दुस खुड़ी चयाई वञो मुड़ी न माखण दुस खुड़ी चयाई वञो मुड़ी न माखण दुस खुड़ी भली रत सां छॾी सारो जिस्म रंगे सच्ची यारी ॾिसो वफादारी ॾिसो सच्ची यारी ॾिसो वफादारी ॾिसो अबू बकर खे लांग पियो जॾहिं लॻे चयाई वञो मुड़ी न माखण दुस खुड़ी भली रत सां छॾी सारो जिस्म रंगे सच्ची यारी ॾिसो वफादारी ॾिसो करे पैर पासे की गलती कभी सुतल मुंहिंजी हंज में आ सुहिणो नबी करे पैर पासे की गलती कभी सुतल मुंहिंजी हंज में आ सुहिणो नबी सुतल मुंहिंजी हंज में आ सुहिणो नबी न थींदुसि दूर मां आहियां मजबूर मां न थींदुसि दूर मां आहियां मजबूर मां इन्ही महबूबा दिल खे छॾियो वगे सच्ची यारी ॾिसो वफादारी ॾिसो सच्ची यारी ॾिसो वफादारी ॾिसो अबू बकर खे लांग पियो जॾहिं लॻे चयाई वञो मुड़ी न माखण दुस खुड़ी चयाई वञो मुड़ी न माखण दुस खुड़ी न माखण दुस खुड़ी भली रत सां छॾी सारो जिस्म रंगे सच्ची यारी ॾिसो वफादारी ॾिसो सच्ची यारी ॾिसो इन्ही ॻाल्हि जी अॼु थी इबरत वठे सजण बि हुजे ऐं सूर हुजे कठे इन्ही ॻाल्हि जी अॼु थी इबरत वठे सजण बि हुजनि ऐं सूर हुजे कठे सजण बि हुजनि ऐं सूर हुजे कठे ख़ुदा जो नूर आहे हबीब हुज़ूर आहे ख़ुदा जो नूर आहे हबीब हुज़ूर आहे ख़ुदा जो नूर आहे हबीब हुज़ूर आहे पिनी जंहिं प्यार
यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो अबू बकर खे नांग पियो जॾहिं लॻे चयाई वञ मुड़ी न माखण दुस खुड़ी चयाई वञ मुड़ी न माखण दुस खुड़ी भली रत सां छॾी सारो जिस्म रंगे सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो सची यारी ॾिसो कयो नाग अर्ज़ तक़िबला वार में अम्हा जे हुयुसि मां इंतज़ार में कयो अर्ज़ नाग तक़िबला वार में अम्हा जे हुयुसि मां इंतज़ार में अम्हा जे हुयुसि मां इंतज़ार में तुझे दीदार लाइ अॼोके वार लाइ तुझे दीदार लाइ अॼोके वार लाइ हिते वेठो हक़ई साल विया लॻे सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो अबू बकर खे नांग पियो जॾहिं लॻे चयाई वञ मुड़ी न माखण दुस खुड़ी चयाई वञ मुड़ी न माखण दुस खुड़ी भली रत सां छॾी सारो जिस्म रंगे सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो मौला मुंहिंजी हर हिक माफ़ ख़ता करे अबू बकर वारो इश्क अता करे सब आमीन चो मौला मुंहिंजी हर हिक माफ़ ख़ता करे अबू बकर वारो इश्क अता करे अबू बकर वारो इश्क अता करे अबू बकर वारो इश्क अता करे खुदा खुदा हर घड़ी गजल नातों पढ़ी खुदा खा हर घड़ी गजल नातों पढ़ी इहा मखणो फकीर महर दुआ मगे सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो सच्चा यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो अजीज दोस्तों असा हुसैन जो ईमान आ त असा जो मुर्शिद अज भी वेठो आ रोई तो कुरान जी या गाल सही या गलत सही आ रात मुझी न्याणी की एडी तकलीफ हुई जो मां ही कंबर दे मुंह करे रोई साईं हेडी तकलीफ बर्दाश्त मखो नथी थे तो खुदा जो कसम तो खणी चवा तो 5 मिनटन गुजरण का बाद में मुझी न्याणी के आराम अची ओ हेडा नजर पोती साबित थियो त सा जो मुर्शिद जिंदा आहे जिंदा ताचो सब गजी यो तरानो पढ़ना जेको पढ़ना दे केड़ो ओ जीए वाह जीए जिए बाबा जिए मुर्शिद प्यारो जिए बाबा मुर्शिद प्यारो जिए सब कर जी चो सोहणो सैयद सब गड जी
जी चौ सोहणो सैयद सब गॾिजी चौ सोहणो सैयद कमर वारो जिए जिए वह जिए जिए वह जिए जिए वह जिए जिए वह जिए जेके दोस्त झूमंदा आहिनि हर जुमे ते कोई उथी भी झूमन चवनि त जिए वाह जिए जिए वाह जिए चौ जिए जिए वाह जिए मुर्शिद प्यारो जिए सब गॾिजी चौ सोहणो सैयद कमर वारो जिए जिए वाह जिए जिए वाह जिए मुर्शिद प्यारो जिए सब गॾिजी चौ सोहणो सैयद कमर वारो सदको थिया साहिब ज़ादा बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ साईं सदको थिया साहिब ज़ादा मुर्शिद प्यारो जिए सब गॾिजी चौ सोहणो सैयद कमर वारो जिए जिए वह जिए जिए वह जिए सैयद जो थई सब्र काफी सैयद जो थई सब्र काफी वञणे मुनाफ़िक़ा तोखे माफ़ी ॾियण वारो जिए जिए बाबा जिए जिए बाबा जिए मुर्शिद प्यारो जिए जिए बाबा जिए जिए बाबा जिए साथी शाम सहर जो पल पल साथी शाम सहर जो मुर्शिद हादी मखणे महाराजो शलयारो जिए जिए बाबा जिए जिए बाबा जिए आखिर में पया मैयत रहमत करे सब झूमी झूमी चो जिए जिए बाबा जिए जिए बाबा जिए जिए बाबा जिए मुर्शिद प्यारो जिए सब गॾिजी चौ सोहणो सैयद कमर वारो जिए जिए बाबा जिए नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक मुर्शिद हुसैन पर हुसैन सत जूला अजमत मुस्तफ़ा व शान अहल बैत कॉन्फ्रेंस 7 जुलाई 3 ज़ुल्हज बिरोज़ आचर सूमर जी रात कराची पिपरी गोठ कराची चओ सुभान अल्लाह
7 जुलाई 30 ज़ुल्हज बिरोज़ आचर सूमर जी रात कराची पिपरी ॻोठ गुलशन हदी जे साम्हूं आहे पिपरी ॻोठ उते मुंहिंजे मुर्शिदन करीमन जी बाबा नमाज़ असर खां शुरू आहे जी असर नमाज खां शुरू आहे इशा नमाज ताईं चओ सुभान अल्लाह आवाज़ न आयो असर नमाज खां इशा नमाज ताईं माना आचर जे शाम जो प्रोग्राम थींदो इशा नमाज ताईं तव्हां सभिनी दोस्तनि खे दावत आहे कराची पिपरी ॻोठ गुलशन हदी जे साम्हूं पिपरी ॻोठ आहे उते अज़मत मुस्तफ़ा शान अहल बैत कॉन्फ्रेंस आहे जंहिंमें ज़ेर सिदारत जानशीने गौस ज़मा मुर्शिद करीम सखी बाबा साईं दामत बरकात वाली ख़ुसूसी खिताब शेर हुसैनियत ॾाढा सुभान अल्लाह चओ शेर हुसैनियत हज़रत अल्लामा साहिबज़ादा सईद नसरुल्लाह शाह बादशाह ऐं ख़ुसूसी खिताब हज़रत क़िबला मज़हर जमाल मुर्शिद अल्लामा साईं सनाउल्लाह शाह बादशाह जो खिताब थींदो तव्हां सभिनी दोस्तनि खे यादि कजे ऐं हाणे खिताब लाइ अर्ज़ु कंदुसि सुभान अल्लाह चओ त पोइ चवां न आवाज़ न आयो ॾाढा चओ हज़रत